दोस्तों अस्सलाम वालेकुम आओ खणी आओ तव्हांजे लाइ हिकु नओं वीडियो सिंधी फनी जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त लाइक कयो ऐं सब्सक्राइब करो ऐं कमेंट बॉक्स में नाइस लिखिजो। अरे छोरा ने भागा उथी स्कूल जो टाइम थियो जल्दी कर। अब्बा उस्ताद मुखे फोन करे बुधायो ता पुट पढ़ाई ते कोई भी ना अचे, लॉकडाउन इमरान खान वरी करे छड़ियो आहे। अब्बा पुट तू वञ वरी भी ॾिसी अच मता पढ़ाई खुलियल हुजई के ख़बर। अब्बा मांखे ख़बर न, मुखे मास्टर साहब फोन करे पाण बुधायो कसम अल्लाह जो। अब्बा पुट तू वरी भी आऊं चवां तो तू वञ बस। अरे गंजा पाण वञ आऊं तुझे पियो जो नौकर आहियां। चुतू छोरा पो इहा ॻाल्हि न तू हरू भरू पढ़ाई ते न वञी तो पढ़ाई खुलियल हूंदी बाक़ी ख़बर आ। वञी सुम्ही पओ गंजा मता उथी अहिड़ो हणंदो माई गंज में को ॾोकड़ो तो गंज भॼी पवंदो ई। अरे छोरा तू हाणे वरी एतिरो बदतमीज़ थी वियो आहे पियो के हणंदे पोइ तू कहिड़ो वरी मूंसां चङाई कयो थी। बुधा भला बुधा आऊं तोखे छा कयो बुधा जल्दी कर। सवेरे सवेरे सर्दीअ में पढ़ाई ते मोकिलींदो आहे न कोई जुराबा वठी ॾींदो आहे न कोई चंपल वठी ॾींदो आहे ऐं वीचारो सर्दीअ में मरी पवंदो आहे। वठी ॾींदो माई छोरा पोइ पढ़ाई ते वेंदे भला। कसम अब्बा मुखे तुंहिंजे गंज जो तू मुखे चंपल भी वठी ॾे जुराबा भी वठी ॾे ऐं रोज़ाना पढ़ाई ते वेंदुसि। भड़वा भला तोखे सिर्फ़ मुंहिंजे गंज जी पई आहे घड़ी घड़ीअ जो मुंहिंजे गंज जो कसम खणी थो। अब्बा तुंहिंजो गंज जेको न चंड वांगुरु घड़ी घड़ी चमके थो ऐं इन जे करे तुंहिंजे गंज खे ॾिसी तुंहिंजे गंज जो कसम खयां थो। हलड़े छोरा उथी हाणे देर थींदो पियो थी हाणे घणी क्याड़ी हई थी हाणे वञ स्कूल में को पढ़ाई करे अच पोइ मोटी जाए तोखे जुराबा भी वठी ॾींदुमि बूट भी वठी ॾींदोमांइ। हाणे वठी ॾे पोइ वेंदोमांइ न त न वेंदोमांइ जेको करिणो थी करे वठ ॻाल्हि हुई ख़तम। मूंखे हाणे सुम्हण ॾे जुराबा बूट वठी ॾे ऐं पोइ वेंदुसि। सुम बाबा लानती न वेंदो आहे पढ़ाई ते पाण न पढ़ंदे मूंखे छा कंदे।